छो जो सोचा महतन जो किबरन मजो सब करे तनखे कयो सवाब काली कदी तस्बीह पढ़ी मजे जिस्म के लिए जवाब कहीं करो लो हिसाब मेरी हाथी जन की हालत मेरा बकरियां दो वो मेरा बकरियां जो दिली जामे है सब जहान फरहीता फुरकान निकल जाऊं कुरान उड़ानी कलियो मेरी अकुल में इरफान वो तो सब होगी सुभान मेरी क्या करे अगे कच्चा दिल रस्ते का पद हुदा होया काबलों के जबल पहाड़ भी पहाड़ी बात बुझण में आयो और आगे करो बुझऊं तब खे दीदार करायो या मोहम्मद मुस्तफा तुखे दीदार करायो या मोहम्मद मुस्तफा जल्दी मदीने दे घुरायो या मोहम्मद मुस्तफा हाजन दिल में ख्याल करो यरी हो काफिलो को मदीने हलन वारो है जो मोहम्मद मोहम्मद पे पुकारे थी को गंदी रफीक दी मदीने हलूं हाजियो दिन हलन लगा हाजन की आवाज केड़ा बुधन में आया कि वो दरवेश रसूलुल्लाह जो केड़ो शान पे बुधाए फला की शाही तुझो निशानया तू तो तेरे कुरानया तौरेत में इंजील में ज़बूर में बयानया बात में तलवात में कलमे में तुझो नामया मुझे बलिदार करायो या मोहम्मद मुस्तफा फड़े दरवेश केड़ा पियो फरियाद करे त तुंहिंजी तजल्ली सूरते या मुंहिंजा सुना नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह जेका सूरते तजल्ली ॾिठी न उनखे रब पाक पंहिंजो दीदार करायो हो उते बि तुंहिंजे नूर जी ज़ारत कई हुया तुंहिंजी तजल्ली सूरते मूसा ॾिठी ही मुस्तफा शरीयत तरीक़त हकीकत महरबत में तुझे मरहबा कई नवाज़े छॾी सूरते जो मूसन जड़ा भी मुर्दा जिया तुझे सहारे सैयदा ये जग सारो जहान आ तू मूंखे दीदार करायो या मोहम्मद मुस्तफा जो आशिक़ लोटे अल्लाह आहे केॾो तुंहिंजो शान कयो आहे आशिक़ लोटे अल्लाह आहे माशिक़ घटो अल्लाह जो महराज तो मानियो हसवार थी बुरा कजो जबरईल तोते झट झुलायो तू धणी मगताज जो कुल नबियन में करारो शाही को तुझो शान आ मूंखे दीदार करायो या मोहम्मद मुस्तफा काफिलो त नाहे हिकिड़ो ई दरवेश आहे बिल्कुलु ज़ईफ़ थी वियो आहे डठो पियो आहे पर मुहसस मदीने ॾे मोहम्मद पे पुकारे कहिड़ा पियो फरियाद करे अया जा आसन सदा अया जा आसन सदा तू सादिक दीन जा जल्दी मुनारा के सदा खैरल बशर जलवरा तो
है गलू का तो मना तक जगिया मत मज सफा साहिब ने नवाली के नवाजी चल खुदा मुखे मदीदार करायो या मोहम्मद मुस्तफा आजन सारे खबरों पुछो मियां तू के रही किना तो वनी करे जिया आशिक रसूलुल्लाह जो अगर काफी रफीक गर्जी नितावासी मदीने वञण जे वास्ते अगर आऊं हिल मजबूर बीमार थी तो मूंखे रफीक छॾे वेंदा रहिया हाणे उमेद अथमि त हुज़ूर पाक मूंखे पाणे मदीने में घुराए वठंदो आज जो अदा हाजी त बिल्कुल सही सदी वही तो मैं उठण जी तौफीक न आहे वो मदीने कीअं पहुचने मदीनो त न माफ़ कम मदीनो पंदाए बेहतर ईअं थींदो त पोइ ते मोटी वञ हलियो छो त तुंहिंजो मदीने पहुचण मुश्किल हुजे रोई हाजिर के जीअं अदा हाजी मूं त पोइ ते वञण जी उमेद न कई आहे अवतार प्यारे पैगंबर जो आहियां उमेद जे बेड़े में सवार अची निकितो आहियां उमेद जो बेड़ो त कुदरत कंहिंजो बि ख़तम न कंदी आहे इहा ई उमेद करे निकितो आहियां मदीने ते तौफीक किथे जो मदीने पहुंचले कने हाजन की अर्ज कई ता हाजी अने खुदा का निकरो मुझो अर्ज है जो मुके खणी के समुंड जे किनारे भेड़ो हली करियो कोई यार उते हाजन जा बेड़ा विंदान घोराब विंदान के अर्ज करा मन उहे मुके मदीने पहुंचान अरे चढ़ी जहाज मैदान ते मुके कुदरत पहुंचाए वो मैदान है जो हज़रत आदम अलैहिस्सलाम के भी ने जगह ते माफी मिली वही हज़रत आदम अलैहिस्सलाम सा ये वाइदो कयो त हज़रत आदम अरे तोखे त माफी आहे पर तुंहिंजो पोयर बि ने जगह ते अची माफ़ी कंदो त उन माफ़ी घुरंदो त उन जा गुनाह सभु बख़्शा वेंदा रसूलुल्लाह जो तो वो फरमान है तहज्जुद ते फर्द है जण कुछ हूंद हुजे तो जब चोरी पढ़ाई में ना है नकायर पूरे करण जी तो मैं तौफीक आए
तो जो महबूबन ते बार हली पौंदे कले जॻह महबूबन ते बार न थींदुसि उते हली प्रिय जा पुढ़ा कंदुसि अदा हाजी तो कहीं कहिड़ो पुढ़ो थी सघंदो जे तो मदीने जूं घटियूं हली बहारींदुसि यार तो में उठण जी तौफ़ीक़ न आहे मदीने जूं घटियूं कीअं बहारींदे चए यार मदीने जूं घटियूं हथनि सां न बहारबियूं आहिनि मुंहिंजे अखियुनि जूं जेके पिंपड़ियूं आहिनि उन्हनि सां हली मदीने जूं घटियूं बहारींदुसि मदीने पाक जो पहिरियों नालो हो यशरब पूरी कई कन्या या बि मूंखे तमन्ना आहे त बाक़ी जेके हज जा अहकाम हुआ पूरा कंदुसि अदा हाजी उहे कहिड़ा अहकाम पूरा कनि हयाती जा शल मदीने में पूरा थियनि जो जन्नतुल बक़िया में मूंखे जॻह मिले हुजूर पाक जी शर पेरां दी मूंखे शल नसीब थिए जो जन्नतुल बक़िया जो मुक़ाम ते हुजूर पाक जे पेरां दी जे तरफ़ खां आहे